जाम साहब जे भरिसां अठहठ मोरी में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जे जानसार ॾिनल लाज़वाल क़ुर्बानीनि ते भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। अॼु पाण जाम साहब भरिसां अठहठ मोरी में मोहम्मद बिरामाणी जे पिण तां जेको आहे सो मरकज़ी नाई उमरनि जो मरकज़ी मातमी जुलूस बरामद थी चुको आहे, जंहिंमें ॻोठ गामण खां रिंद आहे, होत फ़क़ीर आहे ऐं ॿियनि जेके ओस पास जा जेके पिणनि उहे अची हिन में जेको आहे दाख़िल थिया आहिनि। जंहिंखां पोइ हज़ारनि जी तइदाद में जेके मोमिन हिते गॾु थी सीना ख़ूबी ऐं नुआ ख़्वानी ऐं ॿियो जेको आहे मातम अदा करे रहिया आहिनि। अचो त हवाले सां आऊं तव्हांखे सिक्योरिटी जे अमलदारनि सां ऐं मातमी सां छा चवणो आहे? ये असांजे जम खां माना क़दीमी जलूस आहे। पहिरियां ॻोठ हाजी अलीमन बिरामाणी मां निकिरंदो आहे, वरी गुलाम मेहदी कासकेली खां लाशारियुनि जा मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, चांडियुनि जा ॻोठ खां मेहदी बरामद थींदी आहे, सेज बरामद थींदी आहे। ॻोठ हाजी अलीमन बिरामाणी खां अची सभु गॾिजंदा थींदा आहियूं हाजिन शाह जे पिण ते। हाजिन शाह जे पिण खां पोइ जलूस जी शिकल इख़्तियार करे वेंदो आहे, उते न्याज़ मौला हुसैन तक़सीम थींदो आहे। सिक्योरिटी जे हवाले सां पुलिस सां गॾोगॾु काइदे मिलत जाफ़रिया पाकिस्तान अलामा सैयद साजिद अली नक़वी जी हिदायतनि ते शिया उलमा काउंसिल पारां जाफ़रिया स्काउट ऐं जाफ़रिया यूथ जा नौजवान मुक़ररु कया विया आहिनि, जेके अज़ादारनि जी सिक्योरिटी बि करे रहिया आहिनि, अज़ादारनि जी ख़िदमत बि करे रहिया आहिनि। इनमें असां हर साल फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतज़ाम कंदा आहियूं। हिन साल बि बिल्कुलु फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि। अठहठ मोरीअ ते आज़ादारनि सां असां गॾु रहियासीं। अल्हम्दुलिल्लाह ख़ैर सां ख़ैर ख़ूबीअ सां आज़ादारनि सां असां पंहिंजो साथ निभायो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त अॻिले साल बि हिननि सां साथ निभाईंदासीं। मौला हुसैन अलैहिस्सलाम जो प्रोग्राम आहे, इनमें वधि मां वधि जेको आहे सो असां नौजवाननि खे हिते एक्टिव कयो आहे ताकी मौला हुसैन जी आज़ादारी में शरीक थी सघनि। ऐं पुलिस जो बि माशाअल्लाह सुठो किरदारु आहे, उन्हनि असां सां ॾाढी हेल्प कई आहे। असांजो पुरमन जेको आहे जलूस आहे, इंशाअल्लाह कुझु देरि में असांजो इख़्तिताम पज़ीर सजादिया इमाम बारगाह अठहठ मोरी ते इख़्तिताम पज़ीर। कैमरामैन रियान सुमरा करे जबल सुमरो सिंधी न्यूज़ जाम साहब।